असां पवित्र शास्त्र यानी बाइबल जे तिमुथियुस खे लिखियल पौलुस द्वारा पहिरें ख़त ते नज़र विझी रहिया आहियूं। त अचो हाणे असां पढ़ंदासीं पहिरें तिमुथियुस जो 3 अध्याय ऐं 2 वचन। इहो ज़रूरी आहे त अध्यक्ष निर्दोष ऐं हिक ई ज़ाल जो पै ऐं संयमी, सुशील, सभ्य, आदर सत्कार करण वारो ऐं सेखारण में निपुण हुजे। हिते ज्येष्ठ या अध्यक्ष जे बारे में उहे गुण ॾिनल आहिनि जेके हुन ते रचंदा आहिनि, उहे गुण जेके हुन में हुजणु खपनि। निर्दोष, इहो अखर पढ़ी इहा ॻाल्हि सम्झण जी घुर्ज आहे त जॾहिं तव्हां कलीसिया में हिकिड़े पद ते आहियो त तव्हां ते कहिड़ा न कहिड़ा दोष लॻाया वेंदा, पर हिन खां बि अहम ॻाल्हि इहा आहे त उहे दोष सचा हुजण न खपनि। हिकिड़े अध्यक्ष खे निर्दोष हुजण जी ज़रूरत आहे, यानी अगरि हुन ते कोई दोष लॻायो तो वञे त हुन खे इहो साबित करण जी घुर्ज आहे त उहो निर्दोष आहे। परमेश्वर जा 2 सेवक ॻाल्हाए रहिया हुया। हिकिड़े सेवक ॿिए खे पुछियईं, तोखे हुन महान कलीसिया में पालक थियणु कीअं लॻंदो आहे? ॿिए सेवक जवाबु ॾिनई, इहो त सेवकाई जो मूंखे अद्भुत मौक़ो मिलियल आहे, पर मां पाण खे हिकिड़ी अजब जाइ ते पाईंदो आहियां। मूं ते इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि ऐं मां पंहिंजो बचाव कोन करे सघंदो आहियां। कोई सॼी ज़िंदगी ॿियनि खे जवाबु ॾींदे कीअं थो बिताए सघे? इन करे मां त इहा ॻाल्हि ठाने छॾी आहे, मां छड़ो परमेश्वर जे वचन जो प्रचार कंदुसि ऐं ॿियनि खे जवाबु ॾियण जी कोशिश कोन कंदुसि। हिन ॻाल्हि ते पहिरें प्रचारक चयईं, छड़ो हिन ॻाल्हि ते ध्यानु रखी ख़ुशि रहो त जेके इल्ज़ाम तो ते लॻाया वञी रहिया आहिनि उहे सच कोन्हनि। हां मुंहिंजा अज़ीज़ो, हुन बिशप जे जाइ ते हुजणु सुठी ॻाल्हि आहे, पर निर्दोषीअ में इल्ज़ाम लॻंदा, पर असांखे पाण परखी ॾिसणो आहे त उहे सच न हुजनि। हिक ई ज़ाल जो पै, वचन जे हिन हिसे मां 2 मतिलब था निकिरनि। पहिरियों इहो त हुन खे शादीशुदा हुजणु खपे। मूंखे लॻे थो त पौलुस जे मन में इहा ई ॻाल्हि हुई। तव्हां शायदि चओ, पर पौलुस त शादीशुदा कोन हुयो। कुझु शास्त्र पंडित इहो सम्झंदा आहिनि त पौलुस जो वियांउ थियल हुयो ऐं त पोइ हुन जी ज़ाल गुज़ारे वई हुई। हुन छड़ो वरी शादी कोन कई हुई। प्रेरित हुजण जे नाते उहो यात्राऊं कंदो हुयो, शायदि हुन जे वजह सां। हिकिड़ी कलीसिया जो पालक शादी कयल कोन हुयो। हिन ॻाल्हि खे झले ऐं इहो वचन खणी हुन जो दोस्त हुन सां मश्करी कंदे चवंदो हुयो, तूं शादीशुदा कोन आहीं, तोखे कलीसिया जो पालक थियण जो कोई हक़ कोन्हे, तोखे हिकिड़ी ज़ाल जो मुड़ुसु हुजण ई खपे। पर अज़ीज़ो, मुंहिंजे ख़्याल सां हिन वचन जी खरी माना इहा आहे त हिकिड़े बिशप या कलीसिया जे ज्येष्ठ खे हिक खां वधीक ज़ाल कोन हुजणु खपे। पौलुस जे ॾींहं में माण्हू 2 ज़ालूं रखंदा हुया ऐं कोई त अञा वधीक ज़ालूं रखंदा हुया, पर मुंहिंजा दोस्त इहो वचन चवे थो त कोई अगरि कलीसिया जो अध्यक्ष बणजणु चाहे थो त हुन माण्हूअ खे छड़ो हिक ई ज़ाल हुजणु खपे। संयमी, हिन जो मतिलबु आहे त कलीसिया जे ज्येष्ठ खे शांत स्वभाव जो हुजणु खपे ऐं भोलो न। उहो अहिड़ो माण्हू हुजणु खपे जंहिंखे पंहिंजो गुस्सो काबू में रखणु ईंदो हुजे। सुशील, यानी गंभीर स्वभाव जो, अहिड़ो जेको पंहिंजे कम सां कमु रखंदो हुजे ऐं पंहिंजी ज़िमेदारी ॼाणींदो हुजे। हिन जो मतिलबु इहो कोन्हे त हुन खे हमेशह गंभीर चहिरो रखणो आहे ऐं हसमुख न थियणो आहे। न, हिन जो मतिलबु इहो आहे त जेको पद उहो झले रहियो आहे हुन जो कमु हुन खे गंभीरता ऐं ज़िमेदारीअ सां करणो आहे। सभ्य, सुठे बर्ताव वारो, हिकिड़े सेवक खे पंहिंजे बर्ताव ते हलत चलत ते ध्यानु ॾियणु खपे। हुन खे अहिड़ो कोई बि बर्ताव कोन करणु खपे जंहिं ते सवाल उथी बीहनि। मां हिकिड़े सेवक जे बारे में ॿुधो जंहिं पंहिंजी लापरवाही जे करे पाण खे मुश्किल में आंदो।
हुन सेवक जे बारे में इहा अफ़वाह फैलिजी हुई त कलीसिया मां कंहिं माईअ सां हुन जो अनैतिक रिश्तो हुयो। घणनि ई तरफ़ां मिलियल सबूतनि मां इहा पक हुई त हुन जो अहिड़ो कोई ग़लति रिश्तो कोन हुयो, पर उहो पंहिंजे बर्ताव में लापरवाह रहियो हुयो। उहो हिकिड़ो जवान सेवक हुयो ऐं घणा ई दफ़ा जॾहिं कलीसिया जा सभी सदस्य इकट्ठा थींदा हुया त मश्करीअ में इहो जवान इहे लफ़्ज़ चवंदो हुयो, अॼु मां ॿिए माण्हूअ जी ज़ाल खे घर वठी वञी रहियो आहियां। उहो हुन माईअ खे वठी वञी ॿाहिरि ताईं हुन जे घर जे दर ते छॾे पाण पंहिंजे घर हली वेंदो हुयो। उहो इहो सभु खिल मश्करीअ में कंदो हुयो, पर अहिड़े बर्ताव जे करे माण्हुनि जे मननि में शंका पैदा थींदी हुई ऐं सेवक जे बारे में गपशप थींदी हुई। मुंहिंजे हिसाब सां हिकिड़े सेवक या अध्यक्ष जी हालति अहिड़ी हुजणु खपे त हुन ते कोई सवाल ई न उथी सघे। खिल मश्करी त ठीकु आहे, पर उहा बि हद जे अंदरि ऐं अहिड़ी हुजणु खपे त कोई कुझु सवाल न उठाए सघे। आदर सत्कार करण वारो, यानी कलीसिया जे ज्येष्ठ खे ॿियनि जो आदर सत्कार करणु अचणु खपे। उहो अहिड़ो शख़्स हुजणु खपे जेको प्रचारक खे या ॿियनि खे खाधे ते आमंत्रण ॾे। मूंखे बि अहिड़ा शख़्स भाईंदा आहिनि ऐं घणनि ई अहिड़नि भाउरनि द्वारा प्रेम ऐं आदर जो मां भागी रहियो आहियां। हिकिड़े प्रचारक ॿुधाई त अहिड़ा भाउर हुन खे भाकुर पाईंदे पुछंदा आहिनि, हाणे मां तव्हांजी कहिड़े नमूने मदद करे सघां थो? छा अहिड़ो कुझु आहे जेको मां तव्हां लाइ करे सघां थो? अगरि प्रचारक ॿिए शहर वेंदो हुयो त हुतां जा भाउर हुन जे होटल जे कमरे ते या त ख़ूबसूरत गुलाबनि जो गुच्छो मोकिलींदा हुया या फलनि जी टोकरी मोकिलींदा हुया ऐं सेखारण में निपुण हुजे। इहा हिकु ॻाल्हि आहे जंहिं ते मां ज़ोर ॾियणु चाहींदुसि, छो त जेसिताईं कोई माण्हू परमेश्वर जे वचन मां सेखारे कोन थो सघे, तेसिताईं उहो कलीसिया में वॾो या ज्येष्ठ नथो बणिजी सघे। कंहिं चयो त कलीसिया में अध्यक्ष या अधिकारी चुनंदे वक़्तु माण्हूअ जो हिकिड़ो सिद्धांतिक इम्तिहान वठणु घुर्जे, जंहिंसां इहो ख़बर पवंदो त उहो माण्हू अधिकारी बणण जे लाइक़ु आहे या न। हुन सेवक कॾहिं अहिड़ो इम्तिहान वरितो त कोन, पर हुन जे हिसाब सां इहो परखण जो हिकिड़ो सुठो नमूनो आहे। हाणे असां अॻिते वधंदे पढ़ंदासीं तिमुथियुस जो पहिरियों पत्र 3 अध्याय ऐं 3 वचन। पीअंदड़ या माराकुट करण वारो न हुजे, पर कोमल हुजे ऐं न झगड़ालू ऐं न धन जो लोभी हुजे। हाणे असां हुन अवगुण खे ॾिसंदासीं जेके हिकिड़े सेवक या कलीसिया जे अधिकारीअ में कोन हुजणु खपनि। पीअंदड़ या मारकुट करण वारो न हुजे। कलीसिया जे अधिकारियुनि खे नशे जी या पीअण जी आदत कोन हुजणु खपनि ऐं न ई उहे मारकुट करण वारा या हिंसा करण वारा हुजणु खपनि, पर कोमल हुजे, मतिलबु विवेक वारो। उहो अहिड़ो हुजणु खपे जंहिंसां तव्हां ॻाल्हाए सघो, वीचार विमर्श करे सघो, ऐं न झगड़ालू ऐं न धन जो लोभी। हुन खे पैसे जो प्रेम कोन हुजणु खपे। पहिरें तिमुथियुस जे 6 अध्याय जे 10 वचन में असांखे ॿुधायो वियो आहे, छो त पैसे जो लोभ सभु नमूननि जी बुराइयुनि जी जड़ आहे। अगरि कलीसिया जे अधिकारीअ जो पैसो संभालण जो तरीक़ो ग़लति आहे त चाहे उहो हुन जो पंहिंजो हुजे या कलीसिया जो, उहो पैसो हुन खे मुश्किल में विझी सघंदो आहे। वरी हुन खे असहमति पैदा करण वारो कोन हुजणु खपे। उहे माण्हू जेके लगातार कोई न कोई मुश्किल पैदा कंदा रहंदा आहिनि, हुननि खे कॾहिं बि कलीसिया जो अधिकारी या ज्येष्ठ न बनाइणु खपे। कलीसिया जे अधिकारियुनि खे छड़ो पैसे जे प्रेम खां ई परे कोन रहणो आहे, पर पैसे जी या हर ॿिए नमूने जी मूर्ति पूजा खां
परे रहणो आहे। हुननि खे होरा माण्हू न थियणा आहिनि जेके पैसो हासिल करण जो लक्ष्य सभिनीनि खां मथे रखंदा आहिनि। हाणे असां पढ़ंदासीं 4 अध्याय ऐं 4 वचन। पंहिंजे घर जो सुठो प्रबंध कंदो आहे ऐं पंहिंजे ॿारनि बचनि खे सॼी गंभीरता सां आधीन रखंदो आहे। अधिकारीअ खे घर में हिकिड़े तानाशाही शासक कोन बणजणु खपे, पर हुनजे पंहिंजे घर मथो सही अधिकार हुजणु खपे। तिमुथियुस जो पहिरियों ख़त 4 अध्याय ऐं 5 वचन। जॾहिं कोई पंहिंजे घर जो प्रबंध करणु कोन ॼाणींदो आहे त परमेश्वर जी कलीसिया जी रखवाली कीअं कंदो? इहो वचन ॿुधाए थो त जेसिताईं हिकु माण्हू पंहिंजे घर ते अधिकार नथो जमाए सघे तेसिताईं उहो परमेश्वर जे घर ते अधिकार नथो जमाए सघे। अॻिते वधंदे 6 वचन पढ़ंदासीं। वरी इहो त नयो चेलो न हुजे, हीअं न थिए त अभिमान करे शैतान जहिड़ो ॾंड पाए। वरी इहो त नओं चेलो न हुजे, हिन जो मतिलबु इहो आहे त हुन शख़्स खे अधिकार जो पद कोन ॾियणु खपे जेको नओं प्रभुअ में आयो आहे या जंहिंजो उद्धार थियण खां वधीक वक़्तु कोन थियो आहे। कॾहिं कॾहिं कंहिं शख़्स जो उद्धार थींदे छड़ो हिकिड़ो हफ़्तो ई थियो हूंदो आहे ऐं ॿिए हफ़्ते हुनखे कलीसिया में अधिकार जो पद ॾिनो वेंदो आहे या हुनखे पंहिंजी गवाही ॾियण लाइ चयो वेंदो आहे। उहो शख़्स असल में हेड़ियुनि ॻाल्हियुनि लाइ अञा तयारु कोन हूंदो आहे। असांखे अॼु अहिड़ी चेतावनीअ खे नज़रअंदाज़ कोन करणु खपे। हीअं न थिए त अभिमान करे शैतान जहिड़ो ॾंड पाए। शैतान जो सभिनीनि खां वॾो पाप अभिमान हुयो ऐं इहो ई पाप कलीसिया जी अधिकारियुनि में ऐं प्रचारकनि में नज़र ईंदो आहे। असां सभिनीनि लाइ त इहा वॾे धोखे जी ॻाल्हि आहे, पर कलीसिया जे अंदरि हिन जो हुजणु धिक्कार लाइक़ु आहे। हाणे असां पढ़ंदासीं तिमुथियुस जो पहिरियों ख़त 3 अध्याय ऐं 7 वचन। ऐं ॿाहिरि वारनि में बि हुनजो सुठो नालो हुजे, हीअं न थिए त निंदित थी करे शैतान जे फंदे में फसी वञे। ऐं ॿाहिरि वारनि में बि यानी उहे जेके कलीसिया खां ॿाहिरि आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में अगरि कंहिं माण्हूअ जो ॿाहिरि नालो ख़राबु आहे त उहो कलीसिया में बि अधिकारीअ जे पद लाइ लाइक़ु कोन्हे। अगरि उहो पंहिंजा बिल नथो चुकाए ऐं अगरि उहो भरोसेमंद कोन्हे या कूड़ो आहे त उहो शैतान जो ई प्रतिनिधि थी सघे थो ऐं उहो मसीह लाइ प्रतिनिधित्व कहिड़े बि हाल में करे ई कोन थो सघे ऐं न ई हुन जे उहो लाइक़ु आहे। हाणे अॻिते वधंदे असां 3 अध्याय जो 8 वचन पढ़ंदासीं। अचो पढ़ूं 8 वचन। उअं ई सेवकनि खे बि गंभीर थियणु खपे, ॿ रंगी, पियकड़ ऐं नीच कमाईअ जा लोभी न हुजनि। हिते सेवक लाइ ॿियो अखर आहे कलीसिया जो डीकन। पौलुस ऐं अपोलुस हिननि खे डीकन या सेवक सॾियो वेंदो हुयो। मतीअ जे 20 अध्याय जे 28 वचन में प्रभुअ यीशुअ खे सेवक सॾियो वियो हुयो। रोमियो जे 13 अध्याय जे 4 वचन में शासकीय कार्यकर्ताउनि खे भी सेवक सॾियो वियो आहे ऐं ॿिए कोरिन्थियो जे 11 अध्याय जे 15 वचन में शैतान जे माण्हुनि लाइ शैतान जा सेवक इहो अखर वापरियो वियो आहे। हिन जो मतिलबु आहे त डीकन या सेवक इहो अखर नौकर या कर्मचारीअ लाइ वापरियो वियो आहे। असांखे डीकन या सेवक इहो अखर प्रेरितनि जे किताब जे 6 अध्याय में पहिरियों दफ़ा लिखियलु मिलंदो आहे। जॾहिं पहिरियों जी कलीसिया में हिन अधिकार जे पद जी शुरूआति थी, पर यूनानी भाषा में हुते बि डीकन जी माना जो अखर कोन वापरियल आहे। पर तॾहिं बि मां आत्मविश्वास सां चवां थो त प्रेरितनि जे 6 अध्याय में उहे माण्हू डीकन जे पद लाइ ई नियुक्त कया विया हुया
ऐं हिन जो असांखे शास्त्रीय आधार बि आहे। हिकिड़े डीकन या सेवक जो वधीक कमु आर्थिक रूप जो हूंदो आहे, पर तॾहिं बि हुनखे आत्मिक हुजणु खपे। असां अॼु अगरि हिकु सेवक शारीरिक आधार ते चूनूं था ऐं आत्मिक आधार ते न, त असां ग़लति था कयूं। असां सोचींदा आहियूं त अगरि कंहिं माण्हूअ धंधे में सफलता पाती आहे त उहो कलीसिया में सेवक बणजण लाइ सुठो शख़्स आहे। घणा ई माण्हू हिन आधार ते अधिकार जे पद लाइ चुनिया वेंदा आहिनि। तिमुथियुस जे हिन पहिरें ख़त में हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो आहे त असां इहा ॻाल्हि सम्झी वठूं त स्थानीय कलीसिया उहा हिकु संस्था आहे जंहिंखे पाण खे समाज जे साम्हूं आणणो आहे, ऐं हीअं करण सां उहा पाण खे माण्हुनि जी निजी ज़िंदगीअ में आणींदी आहे। स्थानीय कलीसिया खे वधण जे कम जी मुश्किलनि सां निपटणो आहे, गरमाइश ऐं रोशनी प्रदान करणी आहे, ऐं उहे घणा ई भौतिक शयूं प्रदान करणियूं आहिनि। पर सभिनीनि खां अहम मामिलो इहो आहे त कलीसिया खे समाज में हिकिड़ी आत्मिक सेवकाई हुजणु ज़रूरी आहे। असां घणा ई दफ़ा भौतिक गुण अहमियत जा सम्झंदा आहियूं, पर अहमियत जी ॻाल्हि त इहा आहे त कलीसिया जा अधिकारियुनि में आत्मिक गुण हुजणु खपनि। कंहिं चयो आहे जॾहिं कलीसिया जो ॿिए दुनिया सां नातो टुटी पवंदो आहे त उहा कलीसिया थियण ई रुकिजी पवंदी आहे। मां हिन ॻाल्हि सां 100% सहमत आहियां। जेसिताईं कलीसिया आत्मिक गुण ते ज़ोर नथी ॾिए, तेसिताईं उहा भौतिक ऐं व्यावहारिक गुण हासिल कोन थी करे सघे। इन्हीअ करे सेवकनि में आत्मिक गुण हुजणु ज़रूरी आहिनि। गंभीर यानी हुननि खे शांत ऐं गंभीर स्वभाव जो मान मर्यादा वारो हुजणु खपे। दौर ई ज़बान वारो न। सेवक खे 2 चेहरा कोन हुजणु खपनि। हुन जे लफ़्ज़नि जो मोल हुजणु खपे। अगरि कोई माण्हू सभिनीनि खे ख़ुशि करण जी कोशिश थो करे या हुन खे पंहिंजे 2 पेरनि ते बीहण जी हिमत कोन्हे, त इहो हुन लाइ बि ऐं ॿियनि लाइ बि ख़तरनाक साबित थींदो। कलीसिया जे अधिकारीअ खे पंहिंजे बर्ताव में सही संतुलन रखणो आहे। पीअकर न हुजणु खपे। मां इहे लफ़्ज़ जीअं आहिनि तीअं ई खणणु चाहींदुसि। बाइबल संयम रखणु सेखारींदी आहे, ऐं इहा ॾाढी अहम ॻाल्हि आहे। हुननि ॾींहंनि में घणियूं ई दवाऊं कोन हुयूं ऐं माण्हू ॾाखरस जेकी अंगूर सां थियल हूंदी हुई उहा दवा करे वठंदा हुया। पहिरें तिमुथियुस जे 5 अध्याय जे 23 वचन में असां ॾिसूं था त पौलुस तिमुथियुस खे हुन जो पेट जे करे थोरी ॾाखरस पीअण जी सलाह ॾेई रहियो आहे। अॼु बि असां जेकियूं दवाऊं वठंदा आहियूं हुननि में घणो हिसो शराब जो हूंदो आहे। समस्या त अॼु इहा आहे त असां शराब खे अॼु हिकिड़ी चांहि काफ़ीअ वांगुरु पीअण जी शइ बणाए छॾी आहे। अॼु कलीसिया खे शराब जे बिल्कुलु ख़िलाफ़ु प्रचार करण ई सही आहे, छो त हिन जे पीअण जी आदत घणी ई फैलिजी वई आहे। मुंहिंजे हिसाब सां हिकिड़े विश्वासीअ खे शराब खे कहिड़ी आम पीअण जी शइ करे कोन पीअणु खपे, ऐं नीच कमाईअ जो लोभी न हुजे। वचन जे हिसे जी इहा माना आहे त हिकिड़े सेवक खे पैसे जो असंतुष्ट लालच कोन हुजणु खपे। हुन खे हिकिड़ो ईमानदार माण्हू हुजणु खपे, ऐं कलीसिया जा पैसा बि बिना कोई कपट जे संभालण वारो हुजणु खपे। कलीसिया खे हुन ई वक़्तु धको लॻी सघंदो आहे जॾहिं हुन ते इहे आरोप लॻनि त सेवक पैसे जे मामले में कोई गड़बड़ी करे रहिया आहिनि। अगरि कलीसिया खे कोई ज़रूरतूं पूरियूं करण लाइ पैसा ॾिना विया आहिनि त ध्यानु रखी हुननि ई ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ पैसा ख़र्चा वञणु खपनि। मां सेवकाई जे अनुभव में इहो ॼाणियो आहे त वधीक ई कलीसियाउनि खे ॾाढा ईमानदार माण्हू हलाईंदा आहिनि, पर उहे कुझु कपटी माण्हू ई आहिनि जेके पाणी खे गंदो था कनि ऐं मुश्किलूं था पैदा कनि।
अगरि कलीसिया खे जग में हिकु ॻाल्हि जी पेशगी ॾियणी आहे त उहा इहा आहे त उहे इहा सचाई साम्हूं आणण त उहे ईमानदार आहिनि ऐं पैसे जे मामले में हिकिड़ी सचाईअ जी ऊंची जाइ ते आहिनि। हाणे असां अॼु जे अभ्यास जे पूराई ते अची पहुता आहियूं। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। मुंहिंजो विश्वास आहे त प्रभु पंहिंजे वचन द्वारा तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहे। आशा आहे त असां वरी सां ॿिए दफ़े मिलंदासीं। तेसि ताईं अलविदा।